उडेरो लाल लगे गोठे रमज़ान मीरबहर जे रवासिन मिसमात बिसरा ऐं फापू मीरबहर पारां घर ऐं प्लाट ते कब्ज़ो करण ख़िलाफ़ प्रेस क्लब उडेरो लाल ते एहतजाजी औरतुनि एहतजाज कंदे ॿुधायो त असांजे घर ते असांजी बिरादरी जा कुझु माण्हू जिन में जाड़ू लोंग दरिया खान कारो ऐं लखी मीरबहर कब्ज़ो करण चाहिनि था। औरतुनि रोईंदे ॿुधायो त गुज़िरियल ॾींहुं मथे ॼाणायल माण्हू असांजे घरनि में हथियारनि समेत दाख़िल थी असांखे घर ख़ाली करण जूं धमकियूं ॾिनियूं ऐं चयो त जेकॾहिं तव्हां घर ख़ाली न कंदव त तव्हांखे न छॾींदासूं। इन्हनि जी धमकियुनि तव्हां खिलाफ़ प्यारोलुनि थाणे ते पिणु वियासीं पर पुलिस असांजी ॿुधण लाइ तयार नाहे। उन्हनि एसएसपी टंडो अलहयार समेत वसवारनि अमलदारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त धमकियूं ॾींदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।